नाज़रीन अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मेड़ खां ख़बर ॾींदा हलूं त मेड़ प्रेस क्लब ते सिंध जे सीनियर क़ौम परस्त अॻवान न्याज़ पंवर जी सालगिरह मल्हाई वई, जंहिंमें सियासी समाजी सहाफ़ी ऐं शहरियुनि शिरकत कई। मेड़ प्रेस क्लब ते सोशल अॻवान असलान सदाम मुगैरी सजावल एहतजाज मुगैरी तरफ़ां सीनियर क़ौम परस्त अॻवान न्याज़ पंवर जी सालगिरह मल्हाई वई, जंहिंमें क़ौम परस्त अॻवाननि अयाज़ सोलंगी, एडवोकेट सज्जाद सोलंगी, जानी बुर्दी, बुदल सोलंगी, सदर मेड़ प्रेस क्लब न्याज़ भट्टी, जनरल सेक्रेटरी जमील मेहसर, सीनियर नायब सदर रियाज़ चांडियो, अब्दुल वहीद मेहसर ऐं ॿियनि पिणु शिरकत कई। हिन मौक़े ते तकरीब खे ख़िताब कंदे सदर प्रेस क्लब न्याज़ भट्टी ऐं सीनियर नायब सदर रियाज़ चांडियो, इंफॉर्मेशन सेक्रेटरी आमिर बाबू, अब्दुल्ला सुमरो, सफदर ॾाहिर, सरमद पंवर, जीए सिंध माज़ जे मरकज़ी अॻवान अयाज़ सोलंगी, एडवोकेट सज्जाद सोलंगी ख़िताब कयो त न्याज़ पंवर सिंध जो उहो बहादुर माण्हू जेको सैयद जे फ़िक्र खे कुंड कुड़च ताईं पहुचायो आहे। न्याज़ पंवर सिंध जो सूरमो आहे जेको बिना लालच जे सिंध जे मज़लूम क़ौमी कारकुननि जी ख़िदमत करे रहियो आहे। न्याज़ पंवर सिंध जो उहो सूरमो आहे जेको सैयद जे अदम पैरोकार वारे रस्ते जो पैरोकार आहे। न्याज़ पंवर सिंध जे क़ौम परस्त कारकुननि जे बिना कंहिं पार्टी जे मालिकी कंदड़ ऐं मोहबती माण्हू आहे। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।